अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रोबोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो लेक्चर आहे ऑक्सिलरी वर्ब, जंहिंखे हेल्पिंग वर्ब बि चयो वेंदो आहे। ऑक्सिलरी वर्ब या हेल्पिंग वर्ब इहो पाण खे सेंटेंस ठाहिण में हेल्प कंदा आहिनि। सही, हाणे मां तव्हांखे ॿुधायां त इहो ॿ तरीक़नि सां पंहिंजी हेल्प कंदा आहिनि, या हिन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी त जेका सेंटेंस आहे, जुमिलो, उनखे इंटेरोगेटिव या नेगेटिव ठाहिण में यूज़ थींदा आहिनि। ॿियो इहो शइ त ऑक्सिलरी वर्ब या हेल्पिंग वर्ब पाण खे हेल्प कंदा आहिनि इहो सम्झण में त इहो जेका सेंटेंस आहे इहो पास्ट जो आहे या फ्यूचर जो आहे। हाणे इहो ई शइ मां तव्हांखे थोरी एग्ज़ाम्पल सां ॿुधायां त तव्हांखे क्लियर थी वेंदी, बट उन सां पहिरीं तव्हांखे मां इहो ॿुधाए छॾां त हेल्पिंग वर्ब हूंदा छा आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा हेल्पिंग वर्ब हूंदा आहिनि। जीअं त तव्हांजे साम्हूं हिते लिखियलु आहे डू, डस, एम, आर, इज़, वॉज, वर्ड, डिड, have, has, had, will be, will have, can, could, should, may, might, must। इहो तव्हांजे साम्हूं जेका लिखियलु आहे इहो उहे ई वर्ड्स आहिनि। ठीकु आहे, हाणे इन शइ खे पाण जॾहिं एग्ज़ाम्पल में अप्लाई कंदासीं त छा थींदो। आई एम रीडिंग अ बुक, मां किताब पढ़ां थो। आई एम नॉट रीडिंग अ बुक, मां किताब नथो पढ़ां। एम आई रीडिंग अ बुक, छा मां किताब पढ़ां थो। त इहो ई हिकिड़ी एग्ज़ाम्पल्स। हाणे हिन जुमिले में मां तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां त इन सां पाण खे इहो शइ क्लियर थिए पई त हिन में जेका कमु आहे उहो हले पियो। सही, मतिलबु प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो टेंस आहे। सही, पहिरीं शइ पाण खे इहो ख़बर पइजी वई। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हिन में जेका एम यूज़ थिए पियो उहो छा आहे, ऑक्सिलरी वर्ब आहे। मां ऑलरेडी मथे तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त ऑक्सिलरी वर्ब छा आहे ऐं इहो कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि। उन लिस्ट में तव्हां ॾिसो त हुते एम लिखियलु आहे, त एम हिते छा आहे, ऑक्सिलरी वर्ब। ॿी एग्ज़ाम्पल ॾियां त यू टेल अ लाई, तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा आहियो। यू डू नॉट टेल अ लाई, तव्हां कूड़ न ॻाल्हाईंदा आहियो। डू यू टेल अ लाई, छा तव्हां कूड़ ॻाल्हाईंदा आहियो। हाणे इहो जेको सेंटेंस हुयो हिन में जेका नेगेटिव आहे पाण इंटेरोगेटिव ठाहियूं था उन में डू हेल्पिंग वर्ब आहे। सही, ऐं डू छा जो हेल्पिंग वर्ब आहे, प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जो। त हाणे जॾहिं पाण को जुमिले जो नेगेटिव या इंटेरोगेटिव सेंटेंस ठाहींदासीं त हुन में पाण जेका आहे नॉट सां पहिरीं हेल्पिंग वर्ब जेका आहे, जंहिंखे ऑक्सिलरी वर्ब बि चयो वेंदो आहे, उन जो यूज़ कंदा आहियूं। जीअं हिते मां डू जो यूज़ कयो हुयो। हिकिड़ी वरी एग्ज़ाम्पल ॾेखारे छॾां त मां स्कूल न वेंदो आहियां। आई डू नॉट गो टू स्कूल, छा मां स्कूल वेंदो आहियां। डू आई गो टू स्कूल, क्वेश्चन मार्क। हाणे इहो जेको हुयो इहो ऑक्सिलरी वर्ब खे मां शो पियो कयां त हिन में जेका डू आहे उहो नॉट सां पहिरीं यूज़ थींदो। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी दफ़ा वरी इहो ई रिपीट करे छॾां त ऑक्सिलरी वर्ब उहे हूंदा आहिनि जेका पाण खे जुमिलो ठाहिण में हेल्प कंदा आहिनि। लाइक पाण खे इहो ॿुधाईंदा आहिनि त इहो जुमिलो पास्ट या फ्यूचर छा जो आहे। सही, ऐं ॿी इहो शइ त इहो पाण खे उन जो नेगेटिव ऐं इंटेरोगेटिव ठाहिण में हेल्प कंदा आहिनि। जीअं मां ऑलरेडी तव्हांखे एग्ज़ाम्पल में हर शइ ॿुधाए चुको आहियां। आई होप तव्हांखे अॼु जो लेक्चर क्लियर हूंदो। को क्वेश्चन हुजे कमेंट में ज़रूरु पुछिजो। ऐं अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।